अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जोनू तव्हांखे ख़बर ॾियूं था त काज़ीअहमद मल्लाह बिरादरी ऐं सिविल सोसाइटीअ पारां सन में मल्लाह बिरादरी जे क़बरुनि मां लाश कढी बेहुरमती करण ख़िलाफ़ रैली कढी हथनि में प्ले कार्ड खणी प्रेस क्लब चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे ज़फ़र शाह ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि मोहम्मद रफ़ीक मल्लाह, इमरान मल्लाह ऐं सिविल सोसाइटी जे अॻवाननि हाजी खान लाखो, नूरदीन मायोठो, हफ़ीज़ रहमान जोनू, डॉक्टर शबीर चांडियो, मोहम्मद रमज़ान लाशारी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सन में ज़फ़र शाह मल्लाह बिरादरीअ जे मुर्दनि जा लाश क़बरुनि मां कढी इंसानियत खे लॼाए छॾियो आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कजे थी। हीउ वाक़ियो इंसानियत सोज़ आहे। ज़फ़र शाह मथां FIR दाख़िल कई वई आहे, पर बाअसर हुजण करे पुलिस हुनखे अञा ताईं गिरफ़्तार नाहे कयो। हुननि वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं IG सिंध खां मुतालबो कंदे घुर कई आहे त बाअसर ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध अंदरि एहतिजाज कयो वेंदो। हलो हलो जमाल शाह हलो। 2 अक्टूबर आख़िर ॾींहुं सैयद आसिफ अली शाह मुरीदनि, दोस्तनि, साथियुनि समेत हाजी अली हसन ज़रदारी जे अॻवानी में पीपल्स पार्टीअ में शमूलियत जो ऐलान कंदो। पीपल्स पार्टीअ जे कारकुननि, वर्करनि समेत अवाम खे जलसे में भरपूर शिरकत जी दावत ॾिजे थी। पारां सैयद आसिफ अली शाह जीलानी। ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ीअमद। फेसबुक ऐं YouTube ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन जोनू।